अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन वक्त असां मौजूद आहियूं दरगाह कलंदर लाल साहिब रहमतुल्लाह अलैह जी मेन VIP गेट वटि। कुझु लाइव मंज़र मेले जा तव्हांखे ॾेखारी पिया त काफ़ी जेका रौनक आहे दरगाह जे आसपास इलाइक़नि में नज़र अचे पई। दोस्तनि सां लाइव जेको आहे वीडियो शेयर कयूं ऐं लाइव जेको आहे मंज़र शेयर कयूं। मुख़्तलिफ़ जेके माण्हू अचनि पिया हिते ख़रीदारी जो सिलसिलो जारी आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके ज़ाइरीन आहिनि अक़ीदतमंद आहिनि उन्हनि जे तरफ़ां ख़रीदारी करण जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ सूरत हाल तव्हांखे ॾेखारी पिया। अस्सलाम वालेकुम भाउ, मेले जे हवाले सां छा चवंदो? मेलो उस्ताद मेलो तो फिलहाल अला मालिका हलंदो सुठो। मेलो कीअं सुठो पियो गुज़रे? रश त काफ़ी आहे, ख़रीदारी वाला कीअं पिया? ख़रीदार फिलहाल पहिरीं दफ़ा ॾिसंदा इंशाअल्लाह। भाउ तव्हां छा चवंदो मेले जे हवाले सां कीअं पियो नज़र अचे माहौल? तमामु बहितरीन माशाल्लाह था, मुफ़्त रौनक लॻी पई आहे। रश बि तमामु काफ़ी घणी आहे हींअर। ख़रीदारी जे हिसाब सां ख़रीदारी थोरी घटि आहे हींअर, छो जे पहिरीं जा माल इन करे सुभाणे परीहं खां वठी ख़रीदारी शुरू थींदी अला मालिक राति खां वठी। सेवण जे दुकानदारनि जो छा चवणु आहे तव्हां ॾिठो? जेके माण्हू अचनि पिया, हिकु त महांगाई आहे, ॿिए नंबर ते जेका रश आहे उहा गुज़िरियल साल खां मेले जी काई घटि पई नज़र अचे। इहो बि सबबु आहे। ऐं ॿियो काफ़ी तइदाद में जेके माण्हू अचनि था उनजी ज़ाइरीन जी जेका हाज़िरी आहे उहा सही तरह सां नथी थी सघे, जंहिंजे करे काफ़ी माण्हू परेशानी जो शिकार थियनि था। ऐं मेले जे दौरान अचण खां बहितर सम्झंदा आहिनि त इन खां पहिरियां ई जेको हाज़िरी थी वञे ऐं हाज़िरीअ खां पोइ मेले में इहा सुठा हाल आहे। थोरा मंज़र तव्हांखे शेयर थी करणु आहे। मुख़्तलिफ़ माण्हू हितां अचनि वञनि पिया, क्रॉस कनि पिया, काफ़ी रौनक लॻी पई आहे। हा तव्हां ॿुधायो ख़रीदारी भला कीअं पई नज़र अचे? फिलहाल लॻा ख़रीदारी नज़र नथी अचे साईं। ख़रीदारी घटि आहे, रश त काफ़ी आहे, रश काफ़ी आहे पर माना ख़रीदारी न घटि आहे। ख़रीदारी ख़बर पवंदी राति खां पोइ। जी भला मेलो कीअं हर साल वांगुरु सुठो लॻो आहे? माशाल्लाह इन जेका रश अञा घणो आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। दोस्तों लाइव मंज़र पाण शेयर कयूं पिया, काफ़ी रश नज़र अचे थी। ख़रीदारीअ जो जेको रुझान आहे उहो जेको आहे काफ़ी नज़र अचे पियो, जंहिं सबबु जेको आहे काफ़ी माण्हू जेके दुकानदार आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त थोरी जेका ख़रीदारी आहे उहा घटि नज़र थी अचे। ऐं कुझु कोशिशि कयूं था त जेके ज़ाइरीन कलंदर जा आहिनि उन्हनि सां बि थोरी गुफ़्तगू कयूं। इंटरनेट जो काफ़ी इशू आहे दोस्तों। हीअ इंटरनेट जेका आहे न हुजण जे बावजूद बि असां कोशिशि कई आहे थोरो मंज़र ॾेखारियूं ऐं पोइ वरी लाइव जो गेन कयूं। कलंदर लाल शहबाज जो जेको कोर्स मुबारक आहे उहो हिन वक़्तु जारी आहे ऐं ज़ाइरीन जी आमद जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। दोस्तों नेटवर्क जे करे लाइव जेको आहे डिस्टर्ब थी वियो ऐं कोशिशि कयूं था थोरो मुख़्तसिर तव्हां सां ई लाइव जो शेयर कयो हुई।